एमपी मोबाइल एहतजाज खत्म कराईंदासी पर असां पंहिंजो मुतालबो मंझराए पोइ थियासीं अॼु इन कैलाश जे मामले ते बि ईअं ई गुस्से ईअं ई कावड़ मां आया आहियूं। इहो सरफराज़ निज़ामानी जेको टके जो दलाल जेको ब्रोकर इनखे जेकॾहिं विढ़णो हो त असां जहिड़े कंहिं बराबरी वारे माण्हू सां विड़िया के सजाद यूसुफ सुमरे सां अटकिया के दिलबर लुंड सां अटकिया के महफूज लोटकानी सां अटकिया तिने के ॿुधायूं हा तड़े असां तुंहिंजी बराबरी जायूं तोखे ॿुधायूं अटकी पाणी थींदो आहे जीअं हाफ़िज़ मोहम्मद निज़ामानी चयो न तो ज़ोर रखियो हो ॼाड़ी ते मुकाल बरूपा मारी ते तो के सिंध नदी तो सौदे में जैसी जानू दिन जोदे में तू छा तो समझी तो कैलाश कत्ल कयो तो के खून बख्श दी विंदो। अरे असीं त गैरतमंद हुए सिंधी आहियूं असां तो गयूर सिंधी आहियूं जेके का न्याणी ॿार जी अचे तो उनके गंदी ओढाए उन्हनि खे पंहिंजे छप्पर छां में विहारींदा आहियूं। अॼु असांजूं न्याणियूं अॼु रस्तनि ते वेठियूं आहिनि इंसाफ़ जे लाइ। हे उहे कोली आहिनि हे उहे धरती जा वारस आहिनि जे अंग्रेज के चयो रूपरे जी माई के अंग्रेज चयो न तो रूपरे के चो पोइ हिते हटी वञे जेकॾहिं न अचो तुंहिंजो सिर कलम कंदासीं तूने औरत जवाब ॾिनो ए अंग्रेज गोली वारी बोली ही अंग्रेज न चईंसि गोली वारी बोली ए अंग्रेज असां कोली डब मिसल आहियूं तूं हिन हिकिड़े के क़तल कंदे हज़ारे ते पुॼी वेंदई। तूं छा तो सम्झी तो कैलाश के क़तल कयो तो के कैलाश जो कत्ल ख़बर ॾींदासीं। असां SSP खे अपील ई नथा कयूं इहो टके जो दलाल आहे। ही 47 फारम ते जेको MP चूंडिजी आयो आहे बदीन इहो टके जो दलाल आहे। इन मेरे जी का हैसियत कोन्हे। इहे ज़रदारी साहब जी भेण अदी फरियाल टालपुर जो बैग खणण वारा आहिनि इहे टके जा ब्रोकर आहिनि इन्हनि जी का हैसियत कोन्हे। ऐं रियासत पाकिस्तान IG सिंध जावेद ओढो खे थो चवां ओॾा साहब हौश कर हौश का कम वठ ही दीन जे दुश्मन के दसन लाइ बेशक सोबारो अग में आ बदीन। असीं बदीन जा माण्हू जेतिरा अमुन परस्त आहियूं जिन वटि गोली जी बोली कोन्हे हेॾा ॾिस मुंहिंजो पोयां बि लखे सिंधी बीठा अथई हे धरती जा असली वारस कोली बीठा अथई इन्हनि सां लखे मुसलमान गॾु बीठा अथई। असांजी ॿोली इहा आहे या त कैलाश जो दुश्मन जेको आयो सरफराज़ इहो दल्लो गिरफ़्तार करियो जे अवां गिरफ़्तार नथो थिए असांखे ॾसिजो हू लिको किथे आहे बाक़ी ॾिसिजो त गले मां हथ विझी उनखे गीले की मैदान ते खणी था अचूं। बाक़ी DC साहब इहा तुंहिंजी ऑफिस महफ़ूज़ कोन रहंदी असांखां IG जी ऑफिस महफ़ूज़ कोन रहंदी असांखां इहो तव्हांजो CM हाउस महफ़ूज़ कोन रहंदो इहा तव्हांजी सिंध असेंबली परे कोन्हे। इहा मुनाफ़िकी वारा वाइदा न करियो मुनाफ़िकी ते मबनी ॻाल्हियूं छॾियो असांखे ॿुधायो त कैलाश जो दुश्मन गिरफ़्तार थींदो हिन दिलबर जो हिन गैरतमंदनि जो दुश्मन गिरफ़्तार थींदो जेकॾहिं न त असां तव्हांजी हिननि असेंबलियुनि खे तव्हांजे ऐवाननि खे तव्हांजे हाउसनि खे साड़े रख करे छॾींदासीं। के जनरल परवेज़ मुशर्रफ भी हो जिन शागिर्दनि खे दॿाइण जी कोशिश कई हुई पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ जॾहिं शागिर्द थिया तारीख़ूं यादि करियो तव्हांजे जनरल टिक्का खान बि ज़ुल्म कयो हो तारीख़ जो तसलसुल पढ़ी वठो तव्हांजो जनरल ज़िया बि वक़्त जो वॾो ज़ालिम थी आयो हो यादि रखी वठो। मां सम्झां थो हिते सियासी ॻाल्हि करण जो हुकुम त कोन्हे पर ही जेका नामनियाद पार्टी गवर्नमेंट वेठी आहे इहा उहा दहशतगर्द तंज़ीम आहे असां हिनखे जमहूरी पार्टी मञूं ई नथा। ऐं इहो अॼु वाज़े तौर तोखे SSP साहब ऐं IG साहब ॿुधायां थो ऐं उहो ई साॻी दिलबर हुसैन आया ही उहो ई साॻी सजाद यूसुफ राजा चांडियो आहिनि जिन 5 ॾींहं पीर चौक बंदि करे तोखां पंहिंजो मुतालबो मञायो हो तुंहिंजी मोबाइलनि ऐं इन्हनि दाबनि खां कोन थिया हुआ पर यादि रख जेकॾहिं कैलाश जे मामले ते तव्हां संजीदा न थिया तव्हां सां वाइदो था करियूं त तव्हांजी SP ऑफिस ऐं DC ऑफिस तव्हांखे असीं साड़े ॾींदासीं तव्हां सां इहो वाइदो आहे ऐं इहो वाइदो थो करियां तव्हां सभिनी सां हे सिंध शागिर्द तंज़ीम जी हैसियत सां ऐं सिंध स्टूडेंट फेडरेशन ऐं तरक़ी पसंदि नंढे कारकुन जी हैसियत सां इहो वाइदो थो करियां। असांजो सरवाण साहब आयो बि हो तव्हां वटि तॾहिं ते तव्हां सां वाइदो करे वियो आहे कल्ह असांजे सजाद वारा STP हाउस
हैदराबाद डॉक्टर कादर मंगसी साहब सां गॾु हुआसीं उन्हें चयो मुंहिंजो पैगाम खणी वञो कैलाश जे वारसनि खे पैगाम ॾियो त बाबा तव्हां सां पूरी तरक़ी पसंदि गॾु बीठी आहे हीउ त अॼु बदीन में धरणो आहे पर जेकॾहिं कैलाश जे खून सां इंसाफ़ न कयो वियो त पोइ बदीन छा हैदराबाद छा टंडो अलाया टंडो मोहम्मद खान दादू लाड़काणो जकमाबाद कंदकोट कशमोर छा पर असां सीएम हाउस ऐं इस्लामाबाद जा रस्ता जाम कंदासीं आयो तव्हां सां वाइदो था करियूं असां हिननि खे इहो ॿुधाइण चाहियूं था बाबा कॾहिं न विकिजण वरी क़ीमतुनि खां मथे ॿियो मुल्ह ई कोन्हे एसएसपी साहब कंहिं वटि विकायो कॾहिं न विकिजण वॾी क़ीमतुनि खां मथे ॿियो मुल्ह ई कोन्हे घणा न विकिजी घणा न लिखिजी मगर जिथे बीहारे छॾियो चका से ॾिसूं था चुरिया बि न आहियूं फिरिया बि न आहियूं फुरिया बि न आहियूं अञा के अॻ में घुरिया बि न आहियूं असांजी क़ीमत कोन लॻाए सघंदे कैलाश जे क़त्ल जी क़ीमत कोन लॻाए सघंदे कैलाश जे क़त्ल जो तोखां बदिलो वठी छॾींदासीं आऊं इहो तोसां वाइदो थो करियां हे गैरतमंद तोसां सिंधी वाइदो था कनि रियासत पाकिस्तान खे अपील था करियूं डीजी ISPR ऐं आर्मी चीफ हाफिज साहब तो के अपील था करियूं हिननि सां इंसाफ़ कर जेकॾहिं न त आऊं हिकिड़ो आख़िरी शेर तो चा मुंहिंजे हुन शेर मां ई सम्झी वञिजांइ त जुनून जोश जज़्बा उजाला कंदासीं जुनून जोश जज़्बा उजाला कंदासीं 12 मास बोटियूं मशाला कंदासीं ए साथियो असांखे पक ॾियो तव्हां पाण सां गॾु बीहण जी बाक़ी छॾे ॾियो त कैलाश जे कातिलनि सां छा छा कंदासीं जीअं सिंधी डॉक्टर